राजेश्वरानंद महाराज ॾाढी बढ़िया कथा ॿुधाईंदा आहिनि त हिकु बार जेके दैत हुया, दैत यानी खल चइबो आहे उन्हनि खे, खल जो अर्थ ख ऐं ल, जेके खाइनि ऐं लड़ाई कनि, ऐं जंहिंजो खाइनि उन सां ई लड़ाई कनि भॻवान जो। उहे ब्रह्मा जी खे अची शिकायत करणु लॻा, ब्रह्मा जी छा थियो भाई, ॾाढो गुस्से में तव्हां नज़र अचो। गुस्से में कीअं न हूंदासीं, सभु देवताउनि जी पूजा कंदा आहिनि, मंदिर ठहंदा आहिनि, आरती लाहींदा आहिनि, गणेश भॻवान जी पूजा, देवी माता जी पूजा, भोले बाबा जी पूजा, वरुण देवता जी पूजा, असांजी पूजा छो न थींदी आहे? वाह भाई, कम बि अहिड़ा कया अथव की तव्हांजी पूजा थिए की मोछड़ा पवनि तव्हांखे। ब्रह्मा जी लेकिन मन में सोचियो, चवनि था छो भाई नाराज़ था नज़र अचो? की नाराज़ कीअं न थींदासीं बाबा, असां तव्हांजी संतान न आहियूं, असां बि कश्यप ऋषि जा पुट आहियूं, देवता बि हुननि जा, हुननि जी आरतियूं थालियूं खणी करे आरतियूं थी थियनि, असांखे घटि वधि था ॻाल्हाइनि माण्हू, असांजी बि पूजा थिए, असांजा बि मंदिर ठहनि, जय जय राक्षस देवा, जय जय दैत्य महाराज, ईअं आरतियूं हलनि, फ़ैसिलो थी वञे, पंचायत विहारियो। ब्रह्मा जी सम्झो इन्हनि खे इन्हनि जे ढंग सां ई सम्झाइणो पवंदो। हे चवंदोमान त सम्झंदा कोन, ॾाढा ॾुखिया आहिनि। हिकु कमु कयो, कहिड़ो ॾींहुं आहे? साईं विस्पति जो ॾींहुं आहे। हिकु कमु कयो, तव्हां सुभाणे झूलेलाल जे ॾींहं ते अचो, सुबुह जो 10 बजे अचो, तव्हांजो ब्रेकफास्ट हिते आहे, ऐं देवताउनि खे बि सॾु कयूं था, पंचायत विहारींदासीं, ऐं चङी तरह पोइ हिते फ़ैसिलो थींदो। चई हा असांखे स्वीकार आहे, ख़ाली पेट जो रोटी हिते खाइजो, कीअं अॼु खां ई खाइणु बंदि। चओ हरे राम। इंतज़ारु पिया कनि, जुमो थियो, सुबुह जा 10 थिया, देवता बि आया, दैत बि आया, बाबा जी फ़ैसिलो थी वञे। अरे बीहो त सही, पहिरियों ब्रेकफास्ट त कयो, नाश्तो कयो, खारायो। हिकु लाइन में देवता वेहनि, देवता वेठा, ॿी लाइन में तव्हां वियो, साईं वेही रहियासीं। हाणे हिते नाश्ते जी हिकिड़ी ॿी रीत ठाही आहे, उन ढंग सां तव्हांखे नाश्तो करिणो आहे। कहिड़ी रीत आहे? चओ हरे राम। चई पहिरियों तव्हांजा हथ ॿधिया वेंदा, इन में पटी लॻाई वेंदी, हथ जीअं हीअं न थी सघनि, ॿधल ई हुजनि। चई पोइ तव्हांखे रोटी खाइणी आहे। चई त रोटी कीअं खाईंदासीं? चई देवताउनि खे बि ॿधंदासीं। चई अच्छा उहे ॿधिया वेंदा, पोइ ठीकु आहे, पोइ ठीकु आहे। दैतनि जो सुभाउ बढ़िया, हुनखे पटी वटी ॿधऊं, डंडियूं लॻायूं, हाणे हथ फिक्स थी विया, खाओ हाणे रोटी। हाणे ॾाढा मुंझनि वीचारा, रोटी कीअं खाए? लड्डू खणनि, ईअं आसमान में फिटी कनि, पोइ मुंहुं गुफ़ा जहिड़ो खोलनि ऐं कैच कनि लड्डूअ खे, त कुझु नक ते किरे, कुझु खाॾीअ ते किरे, कुझु भोरजी वञे, 2-4 बूंदूं अंदरि वञनि बूंदीअ जूं, बाक़ी किरी पवनि, झुंझलाइनि पिया। रोटीअ में मज़ो नथो अचे खाइण में, ब्रह्मा जी ॿधाए छॾियो आहे। लेकिन ठीकु आहे, काई ॻाल्हि न आहे। हाणे लड्डूअ जी अहिड़ी हालत आहे, पोइ दाल कीअं पीती हूंदऊं ॿुधायो? ऐं छॾण वारा त आहिनि कोन। ऐं खीरणी कीअं पीती हूंदऊं? सभिनि जा बूथ रंग बिरंगा थी विया। हा, दाल चांवर खीरणी सभु ईअं पातर पातर, मुंहं ते ईअं लॻल थापियल, हालत ख़राबु थी, ॾाढो चिड़ लॻनि। चई हाणे देवता भोज कंदा, चई हिननि खे असां ॿधंदासीं। ब्रह्मा जी खिलंदा, ठीकु आहे ठीकु आहे, तव्हां ॿधो, कसे करे ॿधऊं देवताउनि खे। कयो तव्हां भोजन, पाए ॾिनऊं थालियूं। देवता चवनि था भाई हाणे ईअं त हिननि ॾुखियनि वांगुरु, दैतनि वांगुरु भोजन त न करे सघंदासीं, कीअं कजे? हे हथ सिधो था थियनि, ईअं फ्लैक्सिबल नथा थियनि। ईअं हिकु कमु कयो, देवता यानी सुरीला, देवता यानी ॾाढी सात्विक बुद्धीअ वारा, देवता यानी देवनि जा गुण जंहिंमें भॻवान जा प्यार आहिनि। देवताउनि चयो हिकिड़ी ॻाल्हि आहे, ॿुधो भाई, असां त हिन हालत में रोटी न खाई सघंदासीं, लेकिन असां हिकिड़ो कमु कयूं, छा? हिक ॿिए खे रोटी त खाराए था सघूं। हथ सिधा आहिनि, तूं मूंखे खाराए, मां तोखे खारायां, ईअं 2 लाइनियूं ठाहे करे वियो, हिक ॿिए खे भोजन था करायो। हाणे देवताउनि घणे प्रेम सां बढ़िया प्रेम कयो, धीरे धीरे कटोरो खणे ॿिए खे पूरी दाल स्वाहा, हा खीरणी खाराइनि, बढ़िया चकाचक, हिकु बूंद बि हेठि न किरी। हाणे जेके दैत जो उन्हनि खे ॾिसनि, उहो खोपड़ी खुजलाइनि, चई उहो कुल असांखे छो न आयो? तव्हांखे काॾो अचे? तव्हांजे दिमाग़ में पथर भरियल पिया आहिनि, कॾहिं भलो सोचियो अथव कंहिंजो त इहा ॿुधी अचे? ॾाढो चिड़ खाइनि, असांखे इहो दिमाग़ आयो कोन, इहा आइडिया न आई, असां बि बढ़िया ठसके सां भोजन कयूं आहे। हे कीअं बढ़िया रोटी था खाइनि पिया, बढ़िया भोजन वोजन करे, मुंहुं धोतो, देवताउनि पट्टी खुली, बाबा जी फ़ैसिलो थी वञे। ब्रह्मा जी चए फ़ैसिलो थी वियो, पंचायत लॻी वई, थी वियो? कहिड़ो फ़ैसिलो? चई फ़ैसिलो थी वियो, देवता ई पूॼनि, तव्हां न आयो। छो?
चई छो जो हिननि जा हथ ॿिए खे खाराइण जे लाइ वधंदा आहिनि, तव्हांजा हथ पंहिंजी ढिढी भरण जे लाइ लॻंदा आहिनि। तव्हां केवल निजो पंहिंजो पेट भरण ॼाणो, पंहिंजो स्वार्थ सिद्ध करणु ॼाणो ऐं देवता परमार्थ ॼाणनि, सभिनि जी भलाई ॼाणनि, तंहिंजे करे देवता पूजनीय आहिनि। बोलो वृंदावन बिहारी लाल की। इन करे परहित सरिस धर्म नहीं भाई, ॿिए जी भलाई जे समान धर्म कोन्हे ऐं पर पीड़ा सम नहीं अधमाई, ॿिए खे दुख ॾियण जे समान कोई अधर्म कोन्हे। चओ जय श्री कृष्ण।